नथा थी सघनि। जॾहिं बलूचिस्तान जे माण्हुनि खे तव्हां चयो था कि मिटी जे माण्हुनि जो सिंध जे माण्हुनि खणंदो कयो आहे, असांजो जाइज़ मुताबिक़ आहे। ॿियो, जीअं महांगाई तमामु घणी वधी वई आहे, उन हिसाब सां असां चऊं था पेंशन में इज़ाफ़ो करियूं त जेके बुज़ुर्ग माण्हुनि जूं जेके ज़रूरतूं आहिनि घटियूं घटि पूरियूं थी सघनि। ऐं असां जहिड़नि माण्हुनि जेको आहिनि पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे धरती जे लाइ, पंहिंजे इदारनि जे लाइ हथु सथु ॾिनो आहे ऐं उन बुनियाद ते ई वतन जेको आहे मुल्क बीठो आहे। ऐं उन बुनियाद वारनि माण्हुनि खे जेकॾहिं हे लोड़ाईंदा ऐं उन्हनि जूं डिमांड्स पूरी न कंदा त इहा माण्हुनि सां ज्यादती आहे। असांजा 4 शेड्यूल मुताबिक़ आहिनि, पेंशन मुताबिक़, शेयर कार्ड ऐं इंश्योरेंस जेका आहे, जेका असांजे पघारनि मां कटी वई आहे, उहा असांखे मिलणु खपे ऐं उहो असां जाइज़ मुताबिक़ आहे। इन जे लाइ असांखे स्ट्रगल थिए पई पर जेका स्ट्रगल हलंदी उन में इनशाअल्लाह असां पंहिंजो हक़ वठी रहिया आहियूं।